जी नाज़रीन, अॼु असां ॻाल्हायूं था चक थाणे ते त लखी सब डिवीज़न में लखी थाणे खां पोइ जेको आहे वॾो थाणो जेको आहे हब थाणो चक थाणो आहे। चक थाणो में जेकी उन ते त बाद में ॻाल्हायूं था। चक थाणे खे टे थाणा जेके उनखे नंढा थाणा लॻनि पिया, दाइम मलक, बचल भयो ऐं आबाद मिलाणी ममदाबाद। जितां जा बि अक्सर जेके आहिनि उते जेके थाणा सिक्योर न हुअण करे उतां जा जवाबदार जेके चक थाणे ते लाकअप कया वेंदा आहिनि। पर हिन वक़्तु जेका आहे हाणे अचूं था चक थाणे ते ॻाल्हाइण लाइ, त चक थाणे खे लाकअप कोन्हे को। चक थाणो हिन वक़्तु खस्ता हाल आहे, ज़बून हाल आहे ऐं इनखे गवर्नमेंट ख़बर न आहे छाजे करे। चक जे टाउन जे विच में हिकु थाणो आहे चक जो, जेको पुराणो थाणो आहे ऐं तक़रीबन लॻभॻि 100 साल जी तारीख़ रखे थो चक थाणो। पर उनजी बिल्डिंग कोन्हे का, उनजी जेके अहलकार पुलिस एहलकार आहिनि जेके ॿाहिरों जा हितां मुक़ररु थियल हूंदा आहिनि, उनखे रिहाइश लाइ क्वाटर कोन्हनि के। ऐं चक थाणे जे अंदरि तव्हांखे मां नज़ारो करायां थो त चक थाणे जे अंदरि जेको आहे झंगु बीठल आहे। इन्वेस्टिगेशन ऑफिसर जेको आहे चक थाणे जो IO जंहिंखे सॾींदा आहियूं, उनखे रिहाइश जो क्वाटर कोन्हे को, उहो ज़बून आला उते झंगु बीठो आहे। उते नांग बलाऊं थी विया आहिनि ऐं उतां जा नांग निकिरी करे उन्हनि जा बचा थी विया आहिनि ऐं उनखे पंहिंजो निकिरी पाड़े में हलिया था वञनि। मुख़्तलिफ़ माण्हुनि जे घरनि में दाख़िल थी विया आहिनि नांग। या कॾहिं बि इहो पुलिस एहलकारनि या पंहिंजो ऑफिसरनि खे बि इहो नुक़सानु पहुचाए सघनि था। तव्हांखे चौधारी नज़ारो ॾियारायां थो त जेको पुलिस थाणे जी जेकी आहे इहा पंहिंजो झंगु कीअं बीठल आहे अंदरि, ऐं इहो झंग वारी सूरत हाल आहे। ऐं उतां जी जेका आहे SHO जो जेको हाउस आहे उहो ज़बून आला किरण ते आहे। ऐं जेके क्वाटर आहिनि पुलिस जी रिहाइश लाइ, उन्हनि जूं छतियूं तमामु घणियूं कमज़ोर आहिनि। पुलिस एहलकार उते रहण लाइ तयारु न आहिनि। उतां थाणे जी मस्जिद में त हू वञी रिहाइश कनि था राति जो इन ख़ौफ़ खां, पर उते जेको पंहिंजो हिन में क्वाटर में रहण लाइ एहलकार तयारु न आहिनि। ऐं थाणो जो जेको मेन लाकअप आहे उहो कोन्हे को। जॾहिं त बचल भयो जेको थाणो आहे उहो पंहिंजो एरीगेशन बंगले में ठहियलु आहे, उनखे ऑलरेडी लाकअप कोन्हे, छो त उहे उधारी बिल्डिंग में वेठा आहिनि। अहिड़ी तरह दाइम मलक थाणो बि एरीगेशन जे कमरनि में आहे, उनखे बि लाकअप कोन्हे, उहे बि उधारी बिल्डिंग में वेठा आहिनि। उनखे बिल्डिंग जी ज़रूरत आहे ॿिन्ही थाणनि खे। पर चक थाणे खे मेन जेकी ज़रूरत आहे उहो त हिकु त हेठि आहे, उते पाणी बीहजी वेंदो आहे बरसाति जी मौसम में। थाणे में ॿोॾि वारी सूरत हाल हूंदी आहे, पर लाकअप बिल्कुलु बि न आहे। हाणे इन्हनि टिनि थाणनि जा जेके जवाबदार आहिनि, घुरिबल केसनि में घुरिबल जवाबदार, उहे पकिड़िजनि था त SHO ऑफिस में पंहिंजो उहे बंदि करे हथ कड़ियूं या बेल कड़ियूं हणी विहारिया वेंदा आहिनि। ऐं SSP शिकारपुर, DIG लाड़काणो, IG सिंध, घरू वज़ीर ऐं ॿिया जेके वॾो वज़ीर ऐं ॿिया जेके अख़्तियारियूं आहिनि, ऐं जेके पंहिंजो DC शिकारपुर, चूंडियल नुमाइंदा ऐं जेके बि फंड ॾेई सघनि था, त महिरबानी करे चक थाणे खे हिकिड़ो सरकारी फंड ॾेई करे इन्हनि जी पुलिस एहलकारनि जा जेके क्वाटर आहिनि रिहाइश जा उहे बि ठाराया वञनि, SHO हाउस बि ठाराई वञे ऐं उनखां IO हाउस बि ठाराई वञे ऐं लाकअप बि ठाराया वञनि। ऐं इन थाणे खे पंहिंजो थोरो मथे करे नई बिल्डिंग ॾियारी वञे, त जीअं हितां जे जेको आहे पुलिस जो निज़ाम बहितर थी सघे।